ओम शांति निजमावके स्थिति जो आइनो सर्विस असांजी स्थिति एट प्रेजेंट छा आहे आत्मिक स्थिति उहा असांजी सर्विस सां पतो नथो। अॼु बि बाबा सुबुह चई न देही अभिमानी स्थिति वारा तीर जल्दी लॻाए छॾंदा आहिनि। 20/11/72 जा मावाक्य आहिनि। सदा विजयी पंहिंजे खे अनुभव कंदा आहिनि। जॾहिं विश्व ते विजयी ठही राज्य करण वारा आहियो त हाणे स्वयं सदा विजयी ठहिया आहियो। बाबा हिकु प्रश्न था वठूं, स्वयं सदा विजयी आहियूं। जीअं विश्व जे मथां राज्य करण वारा उन राज्य जे अधिकारी पंहिंजे खे हाणे खां ई सम्झंदा आहियो। हिकु त जॾहिं विश्व ते विजयी ठहिण राज्य करण वारा आहियो त हाणे स्वयं सदा विजयी ठहिया आहियो। जे विश्व जे मथां राज्य करण वारा आहियो हुन राज्य जा अधिकारी पंहिंजे खे सम्झंदा आहियो। हे त विश्व राज्य अधिकारी ठहिण वारा आहियूं, हे सम्झंदा आहियूं। पहिरियों स्वयं जे सर्व अधिकारी प्राप्त कई अथव, अधिकार प्राप्त कया अथव, वह अञा करण है। अब स्व राज्य अधिकारी विश्व राज्य अधिकारी थियण। विश्व जे मथां राज्य करण वारनि खे बाबा चवनि था पहिरियों स्व जे सर्व अधिकार प्राप्त कनि। जो स्वयं जे सर्व अधिकार प्राप्त कंदा आहिनि उहे ई विश्व जा अधिकारी थियनि। त पंहिंजे पाण खां पुछणो आहे कि स्वयं जे सर्व अधिकार किस ताईं प्राप्त कयो आहे। सभिनि जी हर सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते अधिकार प्राप्त करे छॾियो। असां चाहींदा आहियूं हाणे मन हिन जॻह ते टिकी वञे, बुद्धि हिन जॻह ते टिकी वञे। हाणे असां में कोई बि आसुरी स्वभाव संस्कार मन बुद्धि इनमें संस्कार न रहनि। मन में उहे संकल्प अचनि जीअं बाबा चवनि था, बुद्धि उहे ई कमु करे जीअं बाबा चए थी। त अञा असांखे पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते कंट्रोल आहे, असांजी स्थूल कर्मेंद्रियनि ते कंट्रोल आहे। त इहो सर्व अधिकार प्राप्त कयो त असां जो शक्ति खे हाणे ऑर्डर करूं उहा शक्ति उन रीति कमु करे। सर्व अधिकार कहिड़ा आहिनि ॼाणंदा आहियो न। जो आत्मा जी मुख्य शक्ति वर्णन कंदा आहियो मन बुद्धि संस्कार हिन ते जेकी स्वयं जी शक्तियुनि जे मथां विजय अधिकारी ठहिया आहियो। पंहिंजी शक्ति जे अधीन त न थी वेंदा आहियो न, मन बुद्धि संस्कारनि जे अधीन त न थी वेंदा आहियो। जो विश्व जी सेवा जे निमित्त आहिनि उन्हनि जी इहा स्थिति त सहज ऐं स्वतः ई हुजणी खपे। बाबा जो विश्व जा अधिकारी थियण वारा आहिनि हाणे त विश्व जी सेवा जे निमित्त आहिनि, उहे ई विश्व जे अधिकारी थींदा। जो विश्व जी सेवा निमित्त आहिनि उन्हनि जी इहा स्थिति त सहज ऐं स्वतः हुजणी खपे। मन बुद्धि संस्कारनि ते अधिकारी वह पुरुषार्थ करे स्थिति प्राप्त कंदा आहियो। हाणे बि पुरुषार्थ करणो पवंदो आहे या हाणे असां चऊं बसि हाणे मां निराकार आत्मा बाबा निराकार परमधाम। पोइ हाणे असां कर्मयोगी ठही बाबा सां गॾु कर्म था करूं। त बाबा चवनि था कि पुरुषार्थ करे स्थिति प्राप्त थींदी आहे या हाणे असां सेकेंड में पहुची सघंदा आहियूं। पुरुषार्थ जी स्थिति जो अनुभव पंहिंजे में कंदा वञो था। वह संगम जो समय सिर्फ़ पुरुषार्थ जो ई आहे ऐं सिद्धि भविष्य जे लाइ आहे। पोइ त 20 जन्मनि जो वरितो चईंदसि, 21 जन्मनि जो त न चई सघंदासीं न। 21 जन्मनि जो वरितो खपे त हिन जन्म में बि प्राप्ति करणी आहे।
संगम ते ही सिद्धि स्वरूप मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप अनुभव करणो आहे न। संगम ते भी या न सिद्धि स्वरूप सत्युग में तो हूंदासीं से उते थोड़ी अनुभव कंदासीं। त सिद्धि स्वरूप मास्टर बाबा चई न इहे जेके हाणे शक्तिअ जो असां यूज़ करणो न सत्युग में गुण थी वेंदा। हिन समय असां शांति की शक्ति जे रूप में यूज़ था करूं। इन शांति जी शक्ति सां असां अशांत समय भी खुद की शांत करे था रखो। लेकिन सत्युग में शांति शक्ति न हूंदी, शांति गुण हूंदो। त इन संगम ते सिद्धि स्वरूप मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप अनुभव करणो आहे या न? अञा हाणे खां ई अनुभव कंदव, अंत में कुछ थोड़ो समय अनुभव कंदव। भवती न बहुत काल अनुभव वारी आत्माएं थी बहुत काल राज्य पाके मिलंदा। त थोड़ो समय करणो है या ॾाढो समय? सिर्फ उम्मीदन जो सितारा ही रहणो आहे छा? सिर्फ बाबा जी ने उम्मीदवार सितारा ॿियो थींदा आहिनि सफलता जो सितारा। त उम्मीदवार सितारा ही ठहिणो आहे या सफलता जो सितारो बि ठहिणो आहे? हाणे खां सिद्धि स्वरूप अनुभव थियणो खपे न। सिद्धि तॾहिं प्राप्त थींदी आहे जॾहिं स्वयं के सर्व अधिकार प्राप्त थींदा आहिनि। मन बुद्धि ऐं संस्कार सिन्हिनि खे स्वयं जीअं चाहियूं हलाए सघूं तॾहिं असांखे सिद्धि प्राप्त थींदी। ईअं हाणे आयो तॾहिं त अन्य आत्माउनि जे मन बुद्धि व संस्कार खे चेंज करे सघंदव न। जॾहिं हाणे असां ठाहींदासीं तॾहिं त ॿियनि जी मन बुद्धि संस्कारनि खे चेंज करे सघंदासीं न। त बाबा चवनि था कि हाणे चेक करो। ये माण्हू ॿियनि खे शिक्षा ॾींदा आहिनि न, हीअं न सोच, हीअं न सोच, पंहिंजी बुद्धि सां सम्झ, बुद्धि में भी खराब समझती इनके कढ, ये संस्कार खराब है इनके कढ। न का पहिरियों असां खुद खां पुछूं। असां पंहिंजी मन बुद्धि संस्कारनि खे कंट्रोल में रखी था रखूं। बाबा जी श्रीमत ॾिनी ते हुन रीति मन बुद्धि संस्कारनि खे हलाए सघूं था। तो बाबा चवंदा कि चेक करो त स्वयं खे चेंज करण में समय लगदो आहे। वसुधा विजयी न आयो त ॿियनि खे विजयी ठाहिण में समय और शक्ति ज्यादा लॻंदी। अगर असांखे ॿियनि खे परिवर्तन करण में, ॿियनि जी सोच खे परिवर्तन करण में असांखे समय और शक्ति ज्यादा लगे थी त समझो कि असां में परसेंटेज घटि आहे। असां ई पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे सुठी रीति हुनखे शक्तिशाली स्थिति चेंज नथा करे सघूं तॾहिं त असां ॿियनि खे शक्ति नथा ॾेई सघूं न। हा अगरि उहा आत्मा बाबा चईंदा न गरम तवो हूंदो आहे, पत्थर बुद्धि हूंदा आहिनि, उहा ॻाल्हि अलॻि आहे। पर हिकु सभु थोड़ी, हिकु ॿ सभु थोड़ी। कोई त असांजी ॻाल्हि खे सम्झी सघे न। असां आत्मिक स्थिति में सुठी करे कंहिंखे सम्झायूं त कोई त परिवर्तन थिए। सर्विस तव्हां सभिनि जी स्थिति जो आईनो त आईने में पर जेका न थींदा आहिनि ईअं न की हुनखे असां छॾे छॾूं। हुनजे लाइ मथां महिनत करणी आहे। ॿियो ही जास्ती आत्मिक स्थिति में सुठी करे हुननि खे परिवर्तन करण जे लाइ शक्ति ॾियो। तो सर्विस सभिनि जी स्थिति जो आईनो आहे त आईने में छा ॾेखारे मिली। जीअं तव्हां पुरुषार्थी आत्माउनि जी स्टेज ठहियल आहे उअं ई जंहिंजी सर्विस कंदा उन्हनि खे अनुभव थींदो आहे। असांजी आईने में असांखे छा ॾेखारे में ॾिसणो आहे। हाणे जीअं असां पुरुषार्थ आत्माउनि जी स्टेज ठही आहे हूअं जंहिंजी सर्विस असां करूं था उन्हनि खे बि अनुभव थींदो आहे। उहो शइ पंहिंजी स्टेज केस ताईं ठाही आहे, इन जो साक्षात्कार सर्विस सां करे सघंदा आहियूं। हिकु त असांखे ॾिसी उहो अनुभव करण
ऐं असां उन्हनि खे ज्ञान ॾियूं, शक्ति ॾियूं, गुण ॾियूं, सम्झानी ॾियूं, न आत्मिक स्थिति करे त उहो बि परिवर्तन थी सघंदा। त उहो परिवर्तन थियनि था मतलब असां द्वारा बाबा जी शक्ति उन्हनि खे मिले थी, या उहो बि अगरि यादि करण लॻी आहे त बाबा सां जुड़ी आहे न। केॾो वॾो पुण्य जो कमु आहे कि आत्मा खे परमात्मा सां जोड़ण, ही सभिनि खां वॾो पुण्य जो कमु आहे न। बाबा चवंदा कि आत्मा खे असां पंहिंजी पीउ सां मिलाए छॾियूं। त बाबा चवनि था कि कहिड़ी स्टेज ताईं न पहुचा आहियो, कहिड़ी स्टेज ताईं आहे, केसि ताईं पहुचा आहियो। सर्विस सुठी लॻंदी आहे न, ख़ुशि थी करे विया हो न। सभिनि खां ज्यादा ख़ुशी कंहिंखे ॾींदी आहे? सर्विस जी सिद्धि ॾिसी करे ख़ुशी थी? बाबा पुछनि था सर्विस कंदा आहियो त ख़ुशी थींदी आहे न। सर्विस करण सां न असांजी ख़ुशी ॾाढी वधी वेंदी आहे। छो त कंहिंखे दान कंदा आहियूं न त दान ॾियण सां पाण खे बि मिलंदो आहे, लेकिन हुनमें माप न अचणो, वो बि बाबा खे अर्पण करे छॾियो। बाप जो परिचय वठी करे विया। जीअं ब्रह्मण आत्मा में मेजोरिटी जी स्टेज में विशेष गुण प्रसिद्ध ॾेखारण में ॾींदो आहे न। कहिड़ो प्रसिद्ध गुण ॾेखारण में ॾींदो आहे ब्रह्मण आत्मा में? हिकु त सभु चाहींदा आहिनि भई पवित्र रहनि, ॿियो स्नेह, भई असां जो बि मिलण ईंदसि पक्का ब्रह्मण बाबा जा ॿार आहिनि, चाहे घर गृहस्थी में ई रहनि था। हिकु त उहो पवित्र रहंदा, ॿियो सभिनि सां स्नेह व्यवहार में। ये ॿ मुख्य गुण प्रत्यक्ष रूप में ॾेखारण में ॾींदा आहिनि, प्रसिद्ध आहिनि। इन ॿ ॻाल्हियुनि में मेजोरिटी पास आहिनि। इहे ई सर्विस जे रिज़ल्ट में स्नेह ऐं प्योरिटी इहा स्पष्ट ॾेखारण में ॾींदो आहे, अथवा अचण वारा अनुभव कंदा आहिनि। पर बाबा हाणे चए थो स्नेह ऐं प्योरिटी त ॾेखारे, लेकिन हाणे नवीनता छा ॾेखारे? जो नवीनता वो नॉलेज में विशेषता है न, वो नॉलेजफुल स्टेज व मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज, बस सर्वशक्तिवान बाप जी प्रैक्टिकल कर्तव्य जी विशेषता विशेष रूप सां जो अनुभव करण जी आहे, उनमें अञा कमी। माण्हू चईंदा आहिनि भई ब्रह्मा कुमारियूं पवित्र रहियूं आहिनि, ॿाहिरां जो बि न खाईंदियूं आहिनि, लसन प्याज त माण्हू न खाइनि, पर असां त ॿाहिरां जो बि न खाईंदा आहियूं, कंहिंजे हथ जो बि न खाईंदा आहियूं। हा, बाबा घर गृहस्थी में रहण वारनि जे लाइ छुट्टी ॾिनी अथई, उहो बि लाचारी। त बाबा चवनि था कि इहे ॿ ॻाल्हियूं त, लेकिन हाणे असांखे नवीनता जो असांजे ज्ञान में आहे, नॉलेज जी जो विशेषता आहे उहो प्रसिद्ध करणी आहे। बाबा चए थो नॉलेजफुल स्टेज व मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज, कि असां वटि कहिड़ो ज्ञान जो कंहिं वटि बि न आहे, असां वटि कहिड़ो ज्ञान आहे जो कंहिं वटि बि न आहे। माण्हू कंहिंखे ॿुधाए न भई हीअं सभु ॿुधाईंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे ॿुधायो भई इहे ॻाल्हियूं त पतो अथनि, लेकिन धारण करण लाइ परमात्मा केरु आहे, कीअं आत्मा में धारणा थींदी, हिनजे लाइ परमात्मा खे कीअं यादि कबो, हुनजो परिचय असां तव्हांखे ॿुधायूं। पोइ तव्हां जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा न, त तव्हां जीवन में सभु सुठी ॻाल्हियूं तव्हांजी धारण थी वेंदी। सभु माण्हू इहे न ॿुधाईंदा आहिनि, सभु माण्हू पंहिंजो लॉकेट ॾेई छॾंदा, लेकिन स्वयं परम पिता परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु जो लॉकेट ॾियणो आहे न, कि उनखे यादि करो। त इहे असांखे नॉलेजफुल स्टेज, मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज, सर्वशक्तिवान बाप जी प्रैक्टिकल कर्तव्य जी विशेषता विशेष रूप सां जो अनुभव कंदा आहिनि, उनमें अञा कमी आहे, त उहा असांखे प्रसिद्ध करणी आहे। शक्ति अवतार जो नाम बालो थियणो आहे न, वो शक्ति रूप जो वो सर्वशक्तिवान बाप जो पूरो परिचय अनुभव कंदा है। बाबा पुछनि था शक्ति अवतार जो नाम बालो थींदो आहे न,
थियणो ई न बाबा जो कि कहिड़ी शक्ति आई आहे मथां। वो शक्ति रूप वो सर्वशक्तिवान बाप जो पूरो अनुभव परिचय अनुभव कंदा आहिनि। त इहे असांखे नवीनता ॾेखारणी आहे। असां द्वारा उन्हनि खे स्नेह मिले थो, असांजी पवित्रता ॾिसूं था, लेकिन असांखे ठाहिण वारो केरु? असांजे जीवन सां प्रभावित थिया, स्नेह ऐं सहयोग सां प्रभावित थिया, लेकिन श्रेष्ठ नॉलेज ऐं नॉलेजफुल जे मथां एतिरो प्रभावित थियनि जीअं निमित ठहियल उहो ब्रह्मण स्वयं शक्ति रूप जो अनुभव पंहिंजे में बि परसेंटेज सां कंदा आहिनि, परसेंटेज में कंदा आहिनि। ये सर्विस जे आईने में शक्ति रूप जो अनुभव स्नेह ऐं सहयोग जी तुलना में घटि आहे। जीअं असां उन शक्ति जो अनुभव करूं था न, त बाबा चए थो जीअं असां द्वारा उन्हनि खे स्नेह ऐं सहयोग त मिले थो, लेकिन असां जो श्रेष्ठ नॉलेज और नॉलेजफुल बाप जे मथां जो असां प्रभावित आहियूं, त बाबा चए थो जीअं तव्हां ब्रह्मण प्रभावित आहियो न, असां सभु बाबा सां प्रभावित आहिनि। अॼु कोई बि कहिड़ी बि क्लास कराए, कुझु बि कराए, लेकिन जो पक्का ब्रह्मण हूंदा न, उहे भले क्लास ॿुधा लेकिन बाबा खे यादि कंदा रहंदा। उहे न दीदी टीचर सां प्रभावित न थींदा। कई माण्हू थी वेंदा आहिनि बाबा जी घर में बि, अरे वो दीदी ॾाढो सुठो ॿुधाई, तो दीदी यादि ईंदी वेंदी आहे। बाबा खे बि यादि करो त दीदी दादी भाउ भाउ भेण यादि ईंदा। लेकिन बाबा चए थो जो तव्हां निमित ठहियल, उहा निमित कॾहिं ठहींदा आहिनि, जेकी आत्मायूं बाबा सां ई कनेक्शन में रहंदी न, भले वॾनि खां ॿुधदियूं, भले वॾनि जो मन उन्हनि जे डायरेक्शन, लेकिन यादि उहो बाबा खे कंदा आहिनि, निमित तॾहिं ठही सघंदा आहिनि। त बाबा चए थो जो निमित ठहियल हुए ब्रह्मण स्वयं शक्ति रूप जो अनुभव पंहिंजे में बि परसेंटेज में कंदा आहिनि। जंहिं बि परसेंटेज में कंदा आहियो, एटलीस्ट ओतिरी परसेंटेज बि वो बाबा जो त अनुभव करनि, असां सां त न कनेक्शन में अचनि, बाबा सां कनेक्शन में अचनि। त अहिड़ी इहे सर्विस जे आईने में शक्ति रूप जो अनुभव स्नेह ऐं सहयोग जी तुलना में घटि कंदा आहिनि। तो शक्ति रूप जो अनुभव हुजणो खपे। वे माण्हू असांजे स्नेह ऐं सहयोग खे ॾिसी प्रभावित त थिए थो, लेकिन इन्हनि खे एॾो स्नेह खे ॾिनो जी असांखे त ॾिजे, हिनखे एॾी शक्ति कीअं ॾिनी वई असांखे सहयोग करे। त असां पहिरियों त ईअं न हुयासीं, हाणे कीअं एॾा स्नेही सहयोगी पवित्र रहूं था, कंहिंजी शक्ति आहे जंहिंसां असां प्रभावित थी करे कार्य करूं था। त बाबा चवनि था उन ते प्रभावित थियण खपनि। जो कुछ हले तो, जो कुछ करो तो वो ड्रामा प्रमाण ॾाढो ई सुठो आहे, लेकिन हाणे समय प्रमाण समीपता जे प्रमाण शक्ति रूप जो प्रभाव स्वयं शक्ति रूप हुजे ॿियनि जे मथां विझण वारो, शक्ति रूप जो प्रभाव जेकी बि आत्मा ॿियनि खे बाबा जो परिचय ॾे, हुनमें बि शक्ति रूप हुजणो खपे, ॿियनि जे मथां विझे, तॾहिं अंतिम प्रत्यक्षता समीप लाए सघंदा। बाबा चवनि था कि समय प्रमाण समीपता जे प्रमाण शक्ति रूप जो प्रभाव स्वयं शक्ति रूप हुजे, उहा आत्मा ॿियनि जे मथां, तॾहिं वो ॿियनि जे मथां वो शक्ति ॾेखारे सघंदी, अनुभव कराए सघंदी, तॾहिं अंतिम प्रत्यक्षता समीप थींदी। शक्ति जो झंडो लहरायो, परमात्मा जो सकी शक्ति तो ॾे न, तो शक्ति जो झंडो लहराइणो आहे। जे कोई झंडो लहराईंदो आहे त मथे हुजण जे कारण सभिनि जी नज़र ऑटोमेटिकली वेंदी आहे न। ईअं ई शक्ति जो झंडो पंहिंजी श्रेष्ठता वसजी सृष्टि सां नवीन, ईअं ई शक्ति जो झंडो पंहिंजी श्रेष्ठता व सॼी सृष्टि सां नवीनता जो झंडो हाणे लहराइणो, पंहिंजी श्रेष्ठता
सॼी सृष्टि में जो नवीनता बाबा लाए थो न, हुनजो झंडो लहरायो। हिकु त बाबा जे नाम जो झंडो, शक्ति जो झंडो, पंहिंजी श्रेष्ठता जो झंडो, ऐं सॼी सृष्टि जे नवीनता अचण वारी आहे, हाणे बि अचे थी न, धीरे धीरे परिवर्तन थिए थो, हुनजो झंडो लहराइणो बाबा, जो काथे बि कंहिं आत्मा खे अनुभव न थी सघे कि अहिड़ो विशेष अनुभव सर्व आत्मा असांखे करायो, जो उन्हनि खे लॻे कि अहिड़ो अनुभव त असांखे के करायो ई न। काथे बि कंहिं आत्मा खे अनुभव न थी सघंदो अहिड़ो अनुभव, उन्हनि खे लॻे असांखे अहिड़ो अनुभव त ॿिए खे कराए ई न आहे। तो सर्विस दर्पण थी वई न, जॾहिं असां में सुप्तता जी शक्ति ईंदी न जास्ती, तॾहिं असां उन शक्ति सां माण्हुनि खे सम्झाए सघंदा आहियूं ॿुधाए भॻवान सर्वव्यापी आहे न आहे। अगरि तव्हांजे मंदिर गुरुद्वारे में भॻवान आहे त मथे कंहिंखे था यादि करो, अगरि तव्हांजे अंदरि भॻवान आहे त तव्हां हिन गुरुअनि वटि छो था वञो, तव्हांजे गुरु में भॻवान आहे त बि तव्हां मथे कंहिंखे यादि था करो। केॾा सारा पॉइंट ॿुधाईंदा न बाबा सर्वव्यापी थी, इहे असां ॿियनि जे अॻियां कॾहिं रखी सघंदासीं, बाबा एॾो अथॉरिटी सां चए थो। त जॾहिं असां में बि उहो सत्यता जी शक्ति, निर्भयता जी शक्ति, निर्माणता जी, बाबा चवंदा न असांजे ज्ञान जेतिरो ई सत्य आहे न ओतिरो ई निर्माण थी करे माण्हुनि खे ॾियणो खपे, अहंकार न अचणो खपे, त ओतिरो ई निर्माण कंदी। पंहिंजे सर्वशक्ति स्वरूप सां सर्वशक्तिवान जो बाप, सर्वशक्तिवान बाप जो परिचय ॾियण वारा, पंहिंजे सर्वशक्ति स्वरूप सां सर्वशक्तिवान बाप जो परिचय ॾियण वारा, पंहिंजी शक्ति द्वारा सर्व शक्तियुनि जो साक्षात्कार कराइण वारा, विश्व शक्ति जो झंडो लहराइण वारा, स्नेही सहयोगी शक्ति रूप श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यारो नमस्ते। शांति, बाबा खे यादि करो।